एके बलोच न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो किला सैफुल्ला बलोचिस्तान जे तमाम इंतज़ामी कैंपन जो दौरे दौरान उतां जे तमाम बरसात मुतासिरन सां मुलाक़ात। मुतासिरन जूं दाहूं। मुतासिरन चयो आहे त 3 ॾींहनि खां बुखूं काटे रहिया आहियूं, इंतज़ामिया ख़ामोश आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बलोचिस्तान जे वज़ीर आला अब्दुल कुद्दूस बज़ंज खे हुकुम जारी कंदे चयो आहे त शाम ताईं तमाम मुतासिरन खे खाधे पीते जो सामान जल्द मुहैया कयो वञे जीअं बेआसानी ज़िंदगी गुज़ारे सघनि। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म शहबाज शरीफ बलोचिस्तान जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बरसात दौरान जेके जानी ज़ाया थिया आहिनि उन्हनि खे फ़ी माण्हू खे 10-10 लख रुपया ॾियण जो ऐलान कयो आहे ऐं बरसात दौरान जंहिंजा घर मुतासिर थिया आहिनि उन्हनि खे 5-5 लख रुपया ॾियण जो ऐलान कयो आहे। वधीक राब्ते लाइ असां सां जावेद हुसैन टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी जावेद हुसैन, छा चवणु चाहींदव? कैंप आहे उन जो दौरो कयो, तमाम मुतासिरीन सां मुलाक़ात कई। बरसात मुतासिरीन दाहूं कंदे ॿुधायो आहे त गुज़िरियल कई ॾींहनि खां बुखूं काटे रहिया आहियूं, इंतज़ामिया ख़ामोश आहे। ऐं उन दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ बलोचिस्तान जे बज़ंज खे हुकुम जारी कंदे चयो आहे त अॼु शाम ताईं तमाम मुतासिरीन खे खाधे पीते जूं शयूं ऐं ॿियो सामान मुहैया कयो वञे त जीअं जल्द खां जल्द हू पंहिंजो ज़िंदगी बहाल करे सघनि। इन दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ बलोचिस्तान जे दौरे दौरान ऐलान कंदे चयो आहे त जेके मुतासिरीन जूं जानियूं ज़ाया थिया आहिनि उन्हनि खे फ़ी माण्हू 10-10 लख ऐं जेके घर मुतासिर थिया आहिनि उन्हनि खे 5-5 लख ॾियण जो ऐलान कयो आहे। जी जावेद हुसैन, अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां असांखे तफ़सील ॾिना आहिनि।